नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु पाकिस्तान जो आज़ादीअ जो ॾींहुं आहे। जी नाज़रीन, पाकिस्तान जी आज़ादीअ जो ॾींहुं या योम इस्तक़लाल हर साल 14 अगस्त ते पाकिस्तान में आज़ादी जे ॾींहुं जी निस्बत सां मल्हायो वेंदो आहे। हीउ उहो ॾींहुं आहे जॾहिं पाकिस्तान 1947 में इंग्लिस्तान खां आज़ाद थी करे वजूद में आयो। 14 अगस्त जो ॾींहुं पाकिस्तान में सरकारी सतह ते क़ौमी ॾिण जे तौर ते वॾे धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तानी अवाम हिन ॾींहुं पंहिंजो क़ौमी झंडो हवा में बुलंद करे पंहिंजे मोहसिननि खे भेटा पेश कंदो आहे। सॼे मुल्क में अहम सरकारी इमारतुनि ते चरागाह कई वेंदी आहे। इस्लामाबाद जेको पाकिस्तान जो दारुल हुकूमत आहे, उनखे ख़ासि तौर ते सजायो वेंदो आहे। इन जा मंज़र कंहिं जश्न जो माहौल पेश करे रहिया हूंदा आहिनि ऐं हिते हिकु क़ौमी हैसियत जी हामिल तक़रीब में सदर पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म क़ौमी झंडो बुलंद करे इन ॻाल्हि जो अहद कंदा आहिनि त असां हिन झंडे वांगुरु हिन प्यारे वतन खे बि उरूज ऐं तरक़ी जी बुलंदियुनि ताईं पहुचाईंदासीं। इन तक़रीबुनि खां अलावा न सिर्फ़ सदारती ऐं पार्लियामानी इमारतुनि ते क़ौमी झंडो लहरायो वेंदो आहे, पर सॼे मुल्क में सरकारी ऐं नीम सरकारी इदारनि ते साओ चंड वारो झंडो शान ऐं शौक़त सां बुलंदी जो नज़ारो पेश करे रहियो हूंदो आहे। योम इस्तक़लाल जे ॾींहं ते रेडियो, टेलीविज़न ऐं इंटरनेट ते सिधो संओं सदर ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान जी तक़रीरुनि खे नशर कयो वेंदो आहे ऐं इहो अहद वरजायो वेंदो आहे त असां सभिनी खे मिली करे प्यारे वतन खे तरक़ी, ख़ुशहाली ऐं कामयाबियुनि जी बुलंदियुनि ताईं पहुचाइणो आहे। सरकारी तौर ते योम आज़ादी वॾे शानदार तरीक़े सां मल्हाए आला उहिदेदार पंहिंजे हिकमत अमलिन जो ज़िक्र कंदे पंहिंजे अवाम सां इहो अहद कंदा आहिनि त असां पंहिंजे तन मन धन जी बाज़ी लॻाए बि प्यारे वतन जी तरक़ी जी राह ते गामज़न रखंदासीं ऐं सदाईं पंहिंजे रहनुमा क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह जे क़ौल, ईमान, इत्तिहाद ऐं तंज़ीम जो ख़्यालु रखंदासीं। नाज़रीन, असांखे बि घुर्जे त पाकिस्तान जे शहरी हुजण जे नाते पंहिंजो फ़र्ज़ ईमानदारी सां अदा कयूं ताकि मुल्क पाकिस्तान सदाईं शाद ऐं आबाद रहे। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद।